की ज़िले खां उहो पाणी अची करे टन ॾेई सखर तालके सालियापट खां थी करे जेको आहे सो ओभर तरफ़ वञे थो। ओभर तरफ़ वञी सालियापट जे इलाइक़े में उहो पाणी हीअं वञे थो पियो। उन खे घोटकी ज़िले जा माण्हू जेके आहिनि सो कब्ज़ा करे ऐं ॾाढ मुड़सी करे जेको आहे सो बुंडे खे ॿधी करे ऐं पाणी जेको आहे सो ओलह तरफ़ सालियापट ते लाहिनि था। सालियापट ते जेको पाणी लाहिनि था या ग़रीब माण्हू उन्हनि जूं बि ज़मीन आहिनि, अर्बन खरबन जूं ज़मीन आहिनि, उन्हनि खां जेके गैस वेल आहिनि जेके से उन्हनि खे बि नुक़सानु आहे, ज़मीननि खे बि नुक़सानु आहे। हे पाणी जेको आहे सो ज़हरीलो आहे, ॿोॾ वारो न आहे, बरसाती पाणी न आहे, हे ज़हरीलो पाणी आहे। जिथे बि अचे थो उन पाणी खे सफ़ा ज़मीन खे नुक़सानु ॾिए थो, वण दरख़्त सभु साड़े थो ऐं ओलह तरफ़ ॾे वेंदो त माण्हुनि जा जेके रोड आहिनि ऐं रस्ता आहिनि, खाइण पीअण जी शयुनि खे तकलीफ़ थींदी। पाणी आहे सो रोड ते माण्हुनि खे कंपनी गैस कंपनी ॾिए थी, उन जा रस्ता सफ़ा क्लियर जेके आहिनि बंदि थियनि था ऐं ईशा जी छावणी खे बि नुक़सानु रसे थो। ऐं वॾनि अमीरनि जूं जेके ज़मीन आहिनि, अवेश शाह जूं आहिनि, साईं पी पागारे जूं आहिनि ऐं उन खां पोइ मौजूदु माण्हू जेके ॿिया बि आहिनि उन्हनि जूं ज़मीन आहिनि, ग़रीबनि माण्हुनि खे ऐं माल उन में ज़मीन जेको पाणी खौड़ो आहे ज़मीन में जिते लहे थो उहो उते फासी मरे थो, नुक़सानु थिए थो। जेको रेगिस्तान इलाइक़े जा माण्हू जेके आहिनि खामखा ॿुधी करे पाणी हेॾे लाहे करे ऐं उन्हनि जी ज़मीननि ते कब्ज़ा करे ऐं उनखे लॾाइणु चाहिनि था। सो असांजी इहा आहे त रिक्वेस्ट आहे त सालियापट एसी खे त इहे DC साहिब खे, कमिश्नर साहिब खे त हिननि माण्हुनि खे ग़रीबनि खे ऐं ज़मीननि खे ऐं गैस कंपनी वारनि खे ईशा जी छावणी खे बचायो वञे।